ही तहरीर असांखे सदाम हुसैन हजाम ॻोठ साले जजी इस्लाम कोट खां लिखी मोकिली आहे। मां आहियां मीर हसन पंहार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MH पंहार। यादुनि जे अणतक अहसास खे सदाम हुसैन हजाम ॻोठ साले जजी इस्लाम कोट खां लिखे थो। पंहिंजे महबूब खे सारींदे लुड़क लाड़ींदे लिखे थो। मुंहिंजा महबूब तो त मूंसां जीअण मरण जा कसम थे खयां। अॼु तुंहिंजा उहे वाइदा काॾे विया। यादि कर निमन जे वणनि जी छांव हेठां तो मूंखे छा चयो हो। यादि कर तो मुंहिंजे कुल्हे मथे कंध रखी चयो हो त मूंखे छॾे न वञजां। अॼु तुंहिंजा उहे कोल करार काॾे विया। छा तोखां उहे सभु वाइदा विसरी विया? छा उहे तोखां निशानियूं विसरी वियूं जेके तो मूंखे मुहबत जी शुरूआत में ॾिनियूं हुयूं? उहे मुंडियूं, उहे बर्थ भरियल रुमाल तोखां विसरी विया? हा, थी सघे थो त तोखां विसरी विया हुजनि, पर तोखे कहिड़ी ख़बर जो प्यार वारनि लाइ जुदाईअ जो हिकु पल बि सदी बराबरि हूंदो आहे। तोखे कहिड़ी ख़बर त तोखां पोइ मुंहिंजो छा थींदो? तोखे कहिड़ी ख़बर त तोखां सवाइ मां हिते कीअं जियां पियो? सच पुछी त मां तुंहिंजे ॾिनल सभु निशानियुनि खे गल सां लाहे उन भिटुनि ते वञी रोअंदो आहियां। जंहिं भिटुनि ते तो मूंसां मुलाक़ातियूं कयूं, जंहिं भिटुनि ते पाण साथ निभाइण जा हिक ॿिए सां वाइदा कया, जंहिं भिटुनि ते पंहिंजूं प्यार भरियूं कचहरियूं थियूं, मूंखे त अॼु बि तुंहिंजे अचण जो इंतज़ारु आहे। मां त अॼु बि तुंहिंजूं राहूं निहारियां पियो। जॾहिं खां तोखां जुदाई थी आहे तॾहिं खां ॼण त ॻोठ साले जजीअ मां के ख़ुशियुनि जा बाग़ कटिजी विया आहिनि। नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे? नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे? इहा ई ॻाल्हि जहान सां कजे त कीअं कजे? ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे?